अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां है मंजर अजीज। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। कराची में शेरशाह पराचा चौक ते धमाको, 15 ॼणा मारिजी विया, 11 ज़ख़्मी। धमाके वारे हंधि वेझो बैंक जी इमारत तबाह थी वई, केतिराई माण्हू मलबे हेठि दॿजण वञण जो ख़दशो। इमदादी कार्रवायूं जारी, 4 गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि खे नुक़सान। इतला ते पुलिस, रेंजर्स ऐं इमदादी टीमुनि पहुची रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे ॾिनो। बम डिस्पोजल स्क्वाड पहुतो, धमाके वारी हंधि खे सील कयो वियो। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी सिविल अस्पताल मुंतक़िल। ट्रामा सेंटर जे सरबराह डॉक्टर साबिर मेमन जो चवणु आहे त 9 लाश ट्रामा सेंटर आंदा विया। 2 ज़ख़्मी ट्रामा सेंटर में इलाज दौरान फौत थी विया। 1 लाश बैंक जी इमारत जे मलबे मां कढियो वियो। फौतिन में MNA आलमगीर खान जो पीउ दिलावर खान भी शामिल। समूरनि ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक। अस्पताल आंदल, ज़ख़्मियुनि खे जिस्म जे मथे हिस्सनि ते ज़ख़्म रसिया। सदन चेहरा, अखियूं ऐं कन सख़्त मुतासिर थिया। सिविल अस्पताल आंदल, 12 ज़ख़्मी जी हालत ॻणती जोगी। इंतिहाई निगहदाश्त वारे वार्ड में मुंतक़िल। मारिजी वियलनि मां 7 ॼणनि जी सुञाणप थी चुकी। संदन वारिस अस्पताल पहुची विया। धमाके सबब तबाह थियल इमारत मां मलबो हटाइण लाइ ॻरी मशीनरी कम शुरू करे ॾिनो। रेंजर्स धमाके वारे हंधि खे घेरे में आणे छॾियो। धमाको 1:50 ते थियो। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त शुरूआती ॼाण मूजिब ज़ाहिरी तौर लॻे थो त नाले में गैस भरिजण सबब धमाको थियो आहे। धमाके जी नौइयत जो तइन बम डिस्पोजल स्क्वाड जी रिपोर्ट खां पोइ कयो वेंदो। सिंध रेंजर तर्जुमान मूजिब धमाके जो तइन कयो पियो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल धमाके जो नोटिस वरितो। वाक़े जी इंक्वायरी जो हुकुम। एडिशनल IG कमिश्नर कराची का रिपोर्ट तलब। इंतजामिया के मुतासिरनि जी बिना देर मदद करण जी हिदायत। धमाके सबब तबाह थियल इमारत नाले मथां क़ाइम थियल हुई। डिप्टी कमिश्नर क्यामाड़ी मुख्तार अली अबड़ो चयो आहे त नाले हेठां गैस पाइप लाइन बि आहे। इमारत ज़बूही ख़ाली करण लाइ इंतजामिया पारां नोटिस बि ॾिनो वियो हो। इमरान खान चयो आहे त पाकिस्तान जी बदहाली जो ज़िम्मेवार शरीफ ऐं भुट्टो कुटुंब आहे। ही सियासत न ख़ानदानी निज़ाम क़ाइम करण घुरनि पिया। पर्दे चैनल खे इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म चयो आहे त BJP जी फस्ताई हुकूमत भारत ऐं ख़िते लाइ ख़तरनाक आहे। ख़दशो आहे त BJP हुकूमत जी मौजूदगी में पाक भारती एटमी जंग न लॻी वञे। अफगानिस्तान ते अमरीका जी मड़ियल जंग जुनूनी अमल हो। अमरीका अफगानिस्तान में हथ ठोकी जंग जे नाले ते कब्ज़ो करे रखियो। सम्झ में न पियो अचे अमरीका अफगानिस्तान में कहिड़ा हदफ़ हासिल करण पई घुरिया। OIC जे मेंबर मुल्कनि जी परॾे वज़ीरनि जो गैर मामूली इजलास सुभाणे इस्लामाबाद में थींदो। मलेशिया, बोस्निया, इंडोनेशिया ऐं किर्गिस्तान जा परॾे वज़ीर पहुची विया। सिक्योरिटी ते 5000 एहलकार मुक़रर। इजलास में OIC जे मेंबर मुल्कनि, मुवसिर ऐं परॾे वज़ीरनि समेत गॾियल क़ौमनि, आलमी मालियाती इदारनि, अमरीका, बर्तानिया, फ्रांस, चीन, रूस, जर्मनी ऐं इटली जा नुमाइंदा बि शरीक थींदा। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त OIC परॾे वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस अहमियत रखे थी। अफगानिस्तान नाज़ुक सूरतहाल जे घेरे में आहे।
दुनिया ध्यान न ॾिनो त अफगानिस्तान में इंसानी बहरान शिद्दत इख्तियार करे सघे थो। अफगान पनाहगीरनि जो बहरान पैदा थियो त पाकिस्तान ऐं ईरान ताईं महदूद न रहंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त दुनिया गैर मुस्तहकम अफगानिस्तान जे मुस्तहमल न थी सघे। अफगानिस्तान ऐं पाकिस्तान लाइ जर्मनी जे ख़ास नुमाइंदे जेस परवाक आर्मी चीफ सां मुलाक़ात कई। अफगानिस्तान जी सूरतहाल ऐं इंसानी हमदर्दी जे बुनियादनि ते ताउन जे ख़्यालनि जी ॾेवट। ISPR मूजिब आर्मी चीफ मुलाक़ात दौरान चयो आहे त अफगानिस्तान में इंसानी तबाही जे ख़तरे खे रोकण लाइ संजीदा कोशिशुनि जी ज़रूरत आहे। दुनिया गैर मुस्तहकम अफगानिस्तान जे मुतहमल न थी सघे। पाकिस्तान आलमी इलाक़ाई मामलनि में जर्मनी जे किरदार खे क़दुर जी निगाह सां ॾिसे थो। हू पाक जर्मनी ॿतरफ़नि लाॻापनि खे वधाइण चाहिनि था। पीपुल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी कंबर पहुची वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां PP अॻवान MPA ग़ैबी चांडियो सां संदसि घरवारी जे लाॾाणे ते ताज़ियत। PP शरीक चेयरमैन PP अॻवान सां ताज़ियत बैदि वापसि रवानो थी वियो। PP अॻवान श्री रहमान चयो आहे त वज़ीर आज़म 3 सालनि जी तबाही जो ज़िम्मेवार भुट्टो ऐं शरीफ़ ख़ानदान खे करार ॾिए पियो। इमरान ख़ान ॿियनि ते इल्ज़ाम मड़े आजो नथो थी सघे। पंहिंजी कोताहियुनि जो ज़िम्मेवार ॿियनि खे करार ॾियण वारो मौक़िफ़ ख़तम थी चुको। इमरान हुकूमत मुल्की कर्ज़नि में मजमूई तौरु 70% इज़ाफ़ो कयो आहे। यूटर्न ग़लत बयानी ऐं कूड़ वफ़ाक़ी वज़ीरनि जो वड़ बणिजी चुको आहे। तवानाई जे सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख जो वफ़ाक़ी वज़ीर हम्माद अज़हर जे बयान ते रद्दअमल। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर हम्माद अज़हर जो सेनेट में ॾिनल रिकॉर्ड ते मौजूद आहे, जंहिं में हुन घरेलू वापेदारनि खे सुबुह मंझंदि शाम गैस ॾियण जो ऐलान कयो हो। हाणे वफ़ाक़ी वज़ीर पंहिंजे लीडर वांगुरु पंहिंजे बयान तां फिरी वियो आहे। हम्माद अज़हर उन्हनि इलाइक़नि जी निशानदेही करे जिते 24 कलाक गैस अची रही आहे। पूरो मुल्क गैस की बंदिश सबब सरापा एहतजाज बणिल आहे। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त जस्टिस रिटायर वजीहुद्दीन शहबाज शरीफ ऐं ॿियनि खे चैलेंज करे थो त इमरान ख़ान ख़िलाफ़ को हिकु सबूत खणी अचनि त हू बि जेल हलियो वेंदो। इल्ज़ाम हणण बदिरां शाहिदियूं आंदियूं वञनि। कराची लावारिस शहर न आहे जो जेको अची कराची ते सवारी करे हलियो वञे। ख़िते जे ॿियनि मुल्कनि जी भेट में पाकिस्तान में महांगाई जी शरह सभ खां वधीक आहे। स्टेट बैंक जे गवर्नर रज़ा जो चवणु आहे त ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे व्याज जी शरह में वाध बावजूद मुल्क जी तरक्की जी शरह हलंदड़ माली साल 5% थी रहण जो इम्कान। मुल्क में फ़िलहाल व्याज जी शरह में वधीक इज़ाफ़ो न कयो वेंदो। लाड़काने भरिसां तेज रफ्तार कार ऐं रक्षा में टक्कर, मासूम ॿाड़ी फोत। राइस केनाल पुल ते हादसे में मुराद वाहण वासी 3 वरह जी फ़ाइज़ा सियाल ज़ख़्मी थी पई। इस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे दमदणी हवाले कयाई। 2 औरतुनि ऐं 1 मर्द हादसे में ज़ख़्मी थी पिया। लाड़काने में मोटरसाइकिल के बचाईंदे पुलिस मोबाइल कल्टी थियण जे नतीजे में 7 एहलकार ज़ख़्मी। तालके थाने जे हद में पेश आयल हादसे जे नतीजे में ASI समेत 7 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी एहलकारनि खे चांडका इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं दादलीगारी भरिसां चौहड़ पिताफी वासी नौजवान धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद थी घर पहुची वियो। ॻोठाणे शब्बीर संदीलो खे 21 ॾींहं अॻु माचको वारे इलाइक़े मां मुबैना तौरु अगवा कयो वियो हो। नौजवान जी बाज़ियाबी जी संदसि वारसनि पारां तस्दीक़ कई वई आहे।